फजल जाए सभी साथी साईं काली खादू साहब हमारे पास साईं सलीम पना साईं अकरम बुराई जवाब में साथी अस्सलाम वालेकुम साईं हमीद साहब खां पोइ जेके ॿार बज़मू थियो न उन ही मुंहिंजी पहिरीं शिरकत आहे ॿुधिजे पियो ॿुधूं पिया पोइ वॾड़नि जो इहो पाको ज़हन ते तरी अचे थो त उन्हनि मुशाहिदनि तजुर्बनि खां पोइ का भली ॻाल्हि कई त भाॻियुनि जा भाण खाली न हूंदा आहिनि बाक़ी उहो भाॻियो हो ऐं हुन अदब सां मोहबत कई अदब सां जेको सो प्यारु कयो सचो निज निबार इंसान हो यकीनन हिन दुनिया जे अंदरि जेकॾहिं ख़ुदा हुनखे इज़त आम मान ऐं मर्तबो बख़्शियो हलारे महीने सदके अलाह जी ज़ात मां इहा उमेद आहे त अॻियां बि कंहिं चङे हंध जी चङी जाइ ज़रूरु हासिलु थी वेंदी साईं अकरम बुराई साहब ॾिसो के इंसाननि जिस्मानी तरह त असां मौजूदु न आहिनि पंहिंजे फ़िक्र पंहिंजे फ़लसफ़े पंहिंजे इल्मु पंहिंजे दर्स पंहिंजे पैगाम ज़रिए ज़िंदा आहिनि अॼु बि असां मंझि साईं अकरम बुराई मौजूदु आहे पंहिंजी शाइरी नसीबे हिन अज़ीम इंसान सां मुंहिंजी जेका मुलाक़ात थी उहा साईं हमीद सिंधी जे कर इन ई बज़ में रुयाण थी काफ़ी साईं सां रियाणियूं थियूं मुंहिंजो तालुक़ु रेडियो पाकिस्तान सां आहे त साईं मूंखे इहो बिल्कुलु चवंदो रहंदो हो त पली साहब केॾी महिल रेडियो ते घुरायो ऐं मूं सदाईं साईं खे इहो अर्ज़ु कयो त साईं अव्हां जहिड़े माण्हू जे लाइ ई रेडियो पैदा थियो आहे ऐं अव्हां रेडियो जी सूंहं हुयो ऐं रेडियो अव्हां जे तुफ़े हले थो अव्हां बिल्कुलु अचो असां बालक पढ़े में जॾहिं निसाबी किताब उस्तादनि खां पढ़ियासीं त उन निसाबनि में जेको नातिया कलाम हूंदो उहो अकरम बुराई तमामु घणो हो असां ॿुधो ऐं एज़ ए उस्ताद असां पढ़ायो बि आहे इहे इंसान ज़िंदा आहिनि ज़िंदा रहंदा पंहिंजे फ़िक्र ज़रिए पंहिंजे शाइरी ज़रिए आशिक़ रसूल हो ऐं हीउ भलारो महीनो आहे ख़ासि तौर ते साईं जी बज़ में रू रियाण में जॾहिं शिरकत कंदो घणो करे बज़ में रू रियाण जे अंदरि रबुल अवल जे महीने में साईं खे घुराए वेंदो वधीक तारीख़ूं अॻियां पोयां थींदियूं पर जेको बि उन महीने जे अंदरि मुनासिब आचर हूंदो उन में साईं ईंदो पंहिंजी पूरी बारी सां गॾु ईंदो जेके साईं जा मोहबती हूंदा उहे ईंदा ऐं ख़ासि तौर ते साईं खे साईं खे घणो ॿुधो वेंदो